अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम इसहाक कोलाची सां गॾु। नाज़रीन, ईरान इसराइल अमरीका जंग खां पोइ जेका पाकिस्तान जी जेका मईशत आहे उन ते तमामु घणो इम्पैक्ट पइजी वियो आहे ऐं उहो इम्पैक्ट अॼु उन इम्पैक्ट जी जेका निशानदेही आहे उहो वज़ीर आज़म साहब पाण इजलास में कई आहे। अॼु वज़ीर आज़म शहबाज शरीफ साहब जी सदारत हेठि काबीना जो इजलास थियो। उन काबीना जे इजलास में वज़ीर आज़म साहब जेके आहिनि उन्हनि ॻणती जो पिणु इज़हार कयो। गॾोगॾु उन्हनि इहा ॻाल्हि कई त 2 सालनि जी महिनत जेका आहे उहा ज़ाया थी वई, छाकाणि त 2 साल मुसलसल हिन खां पहिरियां हिन हुकूमत खां पहिरियां PDM जी हुकूमत हुई, उनमें बि वज़ीर आज़म शहबाज शरीफ उनखे लीड कनि पिया ऐं हींअर बि उन्हनि जी गवर्नमेंट आहे। उन्हनि जी गवर्नमेंट में 2 सालनि खां हू मुसलसल मईशत जे हवाले सां जेके पॉलिसीज़ आहिनि उहे सेट कनि पिया, उनखां अलावा कमु कनि पिया। पर ही जेका जंग थी आहे उन जंग खां पोइ जेको पाकिस्तान जी इकोनॉमी आहे उन ते तमामु घणो इम्पैक्ट पियो आहे ऐं उनखां अलावा स्टेट बैंक पारां इहा पिणु जेका आहे तस्दीक कई वई आहे त हींअर गुरबत जी जेका सतह आहे उहा अञा बुलंद तरीन सतह ते वेंदी ऐं उनखां अलावा महांगाई जेका आहे उहा बि चोट चढ़ी वेंदी, छाकाणि त जेका जंग आहे उन जंग जा आलमी मार्केट में असर पइजनि था ऐं उन सबबि तेल ऐं ॿियूं जेके शयूं आहिनि उहे महांगियूं थियनि थियूं ऐं ज़ाहिर आहे तेल ऐं ॿियूं शयूं जॾहिं महांगियूं थियनि थियूं त उनजो इम्पैक्ट ॿियनि जेके ख़रीदो फ़रोख़्त जूं शयूं आहिनि उन्हनि ते बि पए थो ज़ाहिर आहे। ऐं ॿिए तरफ़ बिजली जो बि तमामु घणी महांगी थिए पई। नेपरा पारां टैक्सिस वसूल कनि पिया, नेपरा पारां जेके पॉलिसीज़ आहिनि उहे सेट कयूं पियूं वञनि। इन सॼी सूरत हाल ते पाण अॼु ओवरऑल ॻाल्हि ॿोल कंदासीं त जेका जंग आहे उन जंग में पाकिस्तान जी मईशत ते केतिरो इम्पैक्ट पियो आहे ऐं उन इम्पैक्ट खे ज़ाहिर आहे हाणे त हिकदम सां त इहो ख़तमु नथो करे सघिजे, पर जेको इहो इम्पैक्ट पियो आहे ऐं जेकॾहिं अञा जंग इहा मुसलसल जारी रहे थी, छाकाणि त हींअर सीज़ फायर आहे ऐं मामलात सेट थियण जी कोशिश में आहिनि, उनमें पाकिस्तान बि अॻभराई करे पियो ऐं सिफ़ारती कोशिशूं करे पियो। पर जेकॾहिं जंग इहा मुस्तक़िल बुनियादनि ते नथी रुकिजे त अञा वधीक केतिरो इम्पैक्ट पवंदो ऐं कुझु जेके सीनियर इकोनॉमिस्ट आहिनि उन्हनि पारां इहा बि मुसलसल दावा कई पई वञे त जेको आलमी लेवल ते जेको तेल आहे उहो फ़ी बैरल $200 ताईं बि पहुची सघे थो ऐं जेकॾहिं $200 ते पहुचे थो त सोची सघिजे थो त पाकिस्तान जी जेका इकोनॉमी आहे उन ते केतिरो इम्पैक्ट पवंदो ऐं ख़ासि तौर ते जेका महांगाई आहे उन ते केतिरो असरु पवंदो। उन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। पाण खे प्रोग्राम में जॉइन कयो आहे इकोनॉमिस्ट आहिनि फेमस इकोनॉमिस्ट M.A. जब्बार मेमण साहब। M.A. जब्बार मेमण साहब, थैंक यू वेरी मच फॉर जॉइनिंग माय शो। जी, थैंक यू वेरी मच फॉर इनवाइटिंग मी। M.A. जब्बार मेमण साहब, ज़ाहिर आहे इहा सॼी सूरत हाल अवां जे साम्हूं आहे ऐं इन जंग जे तनाज़ुर में जेको पाकिस्तान जी इकोनॉमी ते इम्पैक्ट पियो आहे उहो तमामु घणो पियो आहे ऐं अॼु वज़ीर आज़म साहब पाण इन ॻाल्हि जी तस्दीक करे चुका आहिनि। अवां सम्झो पिया त जेका वफ़ाक़ी हुकूमत 2 सालनि में मईशत जे हवाले सां महिनत कई, कोशिशूं कयूं ऐं उहे कोशिशूं इन जंग जे दौरान 2 महीननि जे दौरान तमामु घणो इम्पैक्ट पियो। अवां ईअं सम्झो पिया त हीउ जेको मईशत जो इम्पैक्ट पियो आहे उहो केतिरो इम्पैक्ट पियो आहे पाकिस्तान जी इकोनॉमी ते ख़ासि तौर ते? ॾिसो, तव्हां शुरूआत में जेके बि ॻाल्हियूं कयूं मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में काफ़ी हद ताईं तव्हां शयुनि खे जेको आहे सो उन्हनि तनाज़ुर में एक्सप्लेन कयो ऐं उनखे जेको आहे सो तोजी ॾियण जी कोशिशि कई त इहा जंग उन खां पोइ ऑयल प्राइज़िस सां हिन जो जेको वास्तो ऑयल प्राइज़िस जी सप्लाई ऐं डिमांड जे विच में जेको गैप ऐं पाकिस्तान जी मईशत ते जेको आहे सो असरु आहे। हाणे थोरी देरि लाइ असां 3 ॻाल्हियुनि तरफ़ अचूं। नंबर 1, जंग, उहा जंग जेका आहे असां उन में अमरीका ते कहिड़ो भार पियो थो पए, ईरान ते जेको आहे सो केतिरो भार पइजी चुको आहे ऐं थोरी देरि लाइ छाकाणि त असां पाकिस्तान जूं ॻाल्हियूं था कयूं त पाकिस्तान ते जेको आहे सो इन जंग जा कहिड़ा असर पिया आहिनि। फ़िलहालु असां 3 मुल्कनि जे हिकिड़ो मईशत खे ॾिसूं था। अमरीका हिकिड़ी मज़बूत मईशत जे बावजूदि जेका आहे सा $208 बिलियन जा जेके एस्टिमेट अचनि वेठा त हिकिड़ा कन्वेंशनल आर्मामेंट्स जंहिंमें कुझु डर्टी बम्स या एटम बम खे छॾे करे जेके बि अख़राजात आहिनि उन्हनि जे लाइ ट्रंप जेको आहे सो हिकिड़ी तमामु वॾी जेका आहे सा तक़ाज़ा कई आहे जेका मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में कि शायदि उहा उनखे न मिली सघे। पर हाणे इन जंग जे बारे में सिर्फ़ु एतिरो असां कंक्लूड कंदासीं त इहा जंग अजाई हुई, छाकाणि त इन जंग जे आख़िरी जेका मुंहिंजो ख़्याल आहे जेका डिमांड आहे त ईरान खे जेको आहे सो जौहरी हथियार न रखणु ॾींदासीं।
जेकॾहिं सिर्फ़ु इहा ई ॻाल्हि हुई त इहा हली पे ऐं ओमान में तक़रीबन इहा जेका आहे सा इन ॻाल्हि जी पुॼाणी थिए पई कंहिं न कंहिं तरीक़े सां को मेमोरेंडम ऑफ अंडरस्टैंडिंग ठहे पियो, पर यकदमि जेको आहे सो ईरान जे मथां इज़राइल ऐं अमेरिका हमला कया। अमेरिका ते जेको आहे सो अमेरिका ते न बल्कि ट्रंप ते जेको इज़राइल जो कुझु ॻाल्हियूं जेके स्कैंडल्स आहिनि उन्हनि जे करे जेको आहे सो एॾो बार हो जो अमेरिका पाण सिधे तरीक़े सां इन जंग जो हिकिड़ो हिसो ठहियो। हाणे अचूं था ईरान ते, त ईरान जेका आहे सा उन में बि जंग में उन तमामु वॾो नुक़सानु थियो आहे। एस्टिमेटेड आहे त ईरान घटि में घटि 20% पंहिंजे क़ौमी मजमूई पैदावार जेको 300 अरब डॉलर आहे, त थोरी देरि लाइ असां चऊं त $60 बिलियन जो ईरान खे नुक़सानु पहुतो आहे। अचूं वापसि पाकिस्तान जे बारे में तव्हां सां हाणे ॻाल्हाईंदासीं त असां ते आख़िर कहिड़ियूं जेके आहिनि से उहे शयूं आहिनि जेके इन जंग जे करे असां ते जेको आहे सो मुसलत पई थियूं थियनि, जंहिंमां असांजी माशी कारकर्दगी जेको आहे उन ते मनफ़ी असरु पए थो। असांजे मथां जेको आहे सो सभ खां पहिरियों जेको आहे सो आहे उहो आहे ऑयल प्राइसिस। त असां वटि जेको आहे सो ऑयल जा जेका 28 ॾींहं जा जेका असां चऊं था त हिकिड़ा ज़ख़ीरा आहिनि, उन जे बारे में कुझु ॾींहं अॻु पाकिस्तान जो जेको आहे पेट्रोलियम वज़ीर जेको आहे शायदि ग़लतीअ सां इहो चयो त पाकिस्तान में स्ट्रेटेजिक रिज़र्व्स चंद ॾींहंनि जा रहिजी विया आहिनि। शायदि मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में हुनजो ख़्यालु इहो हो त पाकिस्तान वटि के स्ट्रेटेजिक रिज़र्व्स आहिनि ई कोन्हनि। शायदि हुन इन ॻाल्हि जी निशानदेही की त असां वटि स्टोरेजिस कोन्हनि, इन करे इहा 28 ॾींहंनि जी जेका वापराइण जोगी या वापराइण जे लाइ असां वटि जेको क्रूड ऑयल आहे जेको असांजे रिफाइनरीज़ में वञे थो, या उहो डीज़ल जेको उन खां पोइ पैदा थिए थो जेको रिफाइनरीज़ कनि थियूं, जेको असांजी गुरबत आहे उहो ॿाहिरां अचे थो, जेट फ्यूल अचे थो, असां वटि पेट्रोलियम बि अचे थो। हाणे इहे शयूं जेके आहिनि से इन्हनि जा ॾींहं मुक़ररु अथव जेके असांखे शुरूअ में ॿुधाया विया हुआ त 10 ॾींहंनि जो डीज़ल आहे, 8 ॾींहंनि जो जेट आहे, 4 ॾींहंनि जो जेको आहे सो पेट्रोलियम आहे, केरोसिन आहे। त इहे सभु अच्छा, किथे इनमें बि एम ए जबार मेमन साहब इहो बि ॿुधाइजो, हींअर कुझु जेके इकोनॉमिस्ट आहिनि इहा मुसलसल दावा कंदा पिया रहनि त हीउ जेको आलमी लेवल ते पेट्रोल इंक्रीज़ थियो आहे ऐं उनखां पोइ एक्सपेक्टेड आहे त हींअर ईंदड़ 1-2 ॾींहंनि में अञा पाकिस्तानी हुकूमत पारां बि इंक्रीज़ कई वेंदी रक़म, पर उनखां अलावा इहो बि दावा कई पई वञे त आलमी लेवल ते जेको तेल आहे इन जंग जे तनाज़ुर में $200 फी बैरल ताईं पहुची सघे थो। अव्हां सम्झो पिया इहो पॉसिबल आहे? जेकॾहिं इहो पॉसिबल आहे त पोइ अव्हां सम्झो पिया त पाकिस्तानी जेका अवाम आहे उहो केतिरनि मुश्किलातनि खे मुंहुं ॾेई सघे थो? देखो, हिन वक़्तु जेके 2026 जे लाइ जेके मुस्तनिद इदारा जंहिंखे असां चवंदा आहियूं त अक्सर माण्हू उन्हनि जे ॻाल्हियुनि खे काफ़ी हद ताईं सम्झंदा आहिनि त समझदारी, नॉलेज, इल्म, स्टेटिस्टिक्स, रिसर्च जे बेस ते हूंदा आहिनि। उहे इदारा चवनि था त जेको आहे 2026 में इहो वञी 80 खां मथे बीहंदो हिकिड़ो बैरल। 200 जूं ॻाल्हियूं उते बि साम्हूं न आयूं आहिनि, छाकाणि त 200 जो मतिलबु इहो आहे त बिल्कुलु हीअ जंग जेका आहे सा इहा जेका हिन वक़्तु बग़ैर कंहिं ॾींहंनि जे डिटर्मिनेशन जे बावजूदु असां चऊं था त हिन वक़्तु का बि अहिड़ी ॻाल्हि साम्हूं न आहे त हे जंग वरी 8 ॾींहंनि खां पोइ शुरू थींदी वधंदी। हिन वक़्तु स्टेटस को आहे, पर इन स्टेटस को जे पोयां जेका वॾी ख़राबी पई थी नज़र अचे, जेका क़ीमतुनि खे वधाईंदी, उहा आहे त सॼी सप्लाई चेन जेका आहे सा डिसरप्शन्स जे करे जेको कैपिटलिस्ट मुआशिरो आहे उहो इन मां फ़ाइदा हासिल करे वेठो। इंश्योरेंस जे मद में त भई हिते ख़तरो आहे इन स्ट्रेट ऑफ हार्मुज़ में, ऐं प्लस ॿियनि हंधनि ते, छाकाणि त सप्लाई हीअ 20% स्ट्रेट ऑफ हार्मुज़ जी कटे करे बाक़ी 80% ॿिया जेके वॾा रूट्स आहिनि उन्हनि ते वञण जे करे फ्रेट चार्जिस पे था वधनि, इंश्योरेंस कास्टूं जेके नॉर्मल आहियूं उहे बि पे थियूं वधनि, ऐं उन खां अलावा जेको आहे सो सप्लाई ऐं डिमांड जे विच में जहाज़ अमेरिकन्स बि रोकीनि पे था, जहाज़ ईरानी जेके आहिनि से हॉर्मुज़ में क्लियरेंस ॾियनि पे था, त उहे कहिड़ा मुल्क आहिनि जेके उन्हनि जा दुश्मन आहिनि या उहे कहिड़ा मुल्क आहिनि जिन खे उहो दोस्त चई सघनि था। त इहो सॼो जेको सिस्टम आहे हिकिड़ो सप्लाई
ऐं डिमांड जे विच में जेको अनप्रिडिक्टेबल जेको हिकिड़ो माहौल आहे, उन माहौल जे करे तेल जी क़ीमतुनि में हिकिड़ो वधंदड़ हिकिड़ी ट्रेंड नज़र अचे वेठो, घटिजंदड़ ट्रेंड कोन पियो थो नज़र अचे। हाणे जेकॾहिं असां वापसि अचूं त जेकॾहिं इहो वधंदड़ ट्रेंड जेको आहे सो ख़ासि करे पाकिस्तान जहिड़े मुल्क में जिते बजट में जेका रक़म लेवीज़ जे हवाले सां एस्टिमेट थींदी आहे, जेका दर हक़ीक़त में GST आहे, जेका सिंध प्रोविंसिस कॾहिं बि उन में दिलचस्पी न वरिती त उनखे GST में कन्वर्ट कराए, इन ते वधीक मां हींअर न ॻाल्हाईंदुसि, पर इहा असांजे सिंध जे हुकूमत जी कोताही हुई। हाणे उहा जेका लेवी आहे उन जी बि हिकिड़ी रक़म हूंदी आहे, पर जॾहिं क़ीमतूं वधिजनि थियूं त इन वधंदड़ क़ीमत जी अदायगी लाइ हुकूमत पाकिस्तान लेवीज़ वधाईंदी आहे। जॾहिं उहे लेवीज़ जेके तव्हां टैक्स ई सम्झो, टैक्स ऑन दी पेट्रोलियम प्रोडक्ट्स, टैक्स ऑन दी इम्पोर्टेड पेट्रोलियम, अच्छा, उहा इन जॾहिं जवाब में वधंदी साहब आहे। इन सां गॾु हिकिड़ो अहम सवाल इहो पैदा थिए थो, ऐं हर पाकिस्तानी हर शहरी इहो सवाल करे थो पियो, ऐं ज़ाहिर आहे इहो सवाल वॾो इम्पोर्टेंट आहे। हाणे मसइलो छा आहे, जेकॾहिं जेके दावाऊं आहिनि वफ़ाक़ी हुकूमत जूं, जेको आलमी लेवल ते तेल महांगो थिए थो, या जेके ओबनाए हुरमुज़ में जेको कंट्रोल आहे ईरान जो, उनजे करे जेको ऑयल प्राइसिस आहे उहो इंक्रीज़ थिए पियो, पर पाकिस्तानी छाकाणि त पाकिस्तान जा ईरान सां तालुकात बहितर आहिनि, उन सबबु आबनाए हुरमज़ मां पाकिस्तान हिकिड़ो अकेलो ई मुल्क आहे दुनिया में जंहिंजा आबनाए हुरमज़ मां जहाज़ अचनि था पाकिस्तान। उन बावजूद भी जेकॾहिं प्राइस इंक्रीज़ थिए थी त इन जो मतिलबु साफ़ न आहे त पोइ हुकुमरान जेके आहिनि उहो मर्ज़ी मुताबिक़ रेट मुक़ररु कनि था, जॾहिं त जेकॾहिं आबनाए हुरमुज़ में पाकिस्तानी जहाज़ न अचनि त पोइ वञी इहा लॉजिक सम्झ में अचे त ज़ाहिर आहे फ्यूल इंक्रीज़ थियो आहे। न ॾिसो, इएं न आहे। दुनिया में तेल जा जेके विकिणण जा जेके मयार आहिनि, जंहिंखे चइबो आहे त हिकिड़ो स्टैंडर्ड प्राइस बेंच मार्किंग, उहा आहे ब्रेंट जी आहे। उन खां पोइ अमेरिकन साइड ते हिकिड़ा बेंच मार्क आहिनि। जीअं जीअं उहे बेंच मार्क जेके आहिनि से वधंदा आहिनि त असांखे बि उन ई क़ीमत में तेल मिलंदो आहे। इहा तव्हां जेका ॻाल्हि कई त कुझु हिकिड़ी जेके चइजे त की सूरत हाल ख़ुशगवार आहे ॿिन्हिनि मुल्कनि जे दरमियान, त पाकिस्तान हिकिड़ो फैसिलिटेटर जो रोल अदा करण जी कोशिशि कई आहे, जंहिंखे ट्रम्प हाणे कन्वर्ट कयो आहे त हाणे सभु ईरान सां डायरेक्ट ॻाल्हाईंदासीं ऐं टेलीफोन ते ॻाल्हाईंदासीं। त उहा जेका हिकिड़ी जंहिंखे चइजे त सुठियूं हिकिड़े जेके आहिनि से या सुठा इक़दाम जेके पाकिस्तान जे तरफ़ां थिया हुआ, उन में पैसेज माना जहाज़नि जो लंघण ऐं अचणु त कंहिं हद ताईं ईरानियुनि जे ऑब्जेक्शन जो हिकिड़ो हिसो न आहे, पर क़ीमतुनि में कंहिं क़िस्म जी का बि ईरान जे तरफ़ां रिआयत कोन्हे। अहिड़े तरीक़े सां जॾहिं सऊदी अरेबिया खां असां डेफर्ड पेमेंटुनि ते तेलनि जो पर सर जेको आहे हिकिड़ो सो वॾो मुआइदो अहम कयो सवाल हो। इहो बि आहे, जेके असांजो हमसायो पाड़ेसरी मुल्क आहे भारत, उनखां अलावा श्रीलंका, उनखां अलावा बांग्लादेश, नेपाल, ॿिया जेके बि मुल्क आहिनि, उहे जेकॾहिं पेट्रोल जी प्राइस इंक्रीज़ कनि था त वधि में वधि 4 रुपया 5 रुपया, ऐं केतिरा ई अहिड़ा मुल्क आहिनि जिन जंग जे तनाज़ुर में 1 रुपयो बि इंक्रीज़ न कयो आहे, जंहिंमें असांजो पाड़ेसरी मुल्क भारत भी शामिल आहे। उन बावजूद भी असां वटि जेको इंक्रीज़ थिए थो त उहो 137 रुपया, वरी 20 रुपया, वरी 55 रुपया, इहो एॾो वॾो बर्डन छो? हा, हाणे हिन जो जवाबु सिर्फ़ु सिंपल इहो आहे त भारत में स्ट्रेटेजिक रिज़र्व्स जेके आहिनि न से पाकिस्तान जे मुक़ाबले में वधीक मज़बूत ऐं घणा आहिनि। हुननि जे जेको बजटरी एब्ज़ॉर्प्शन्स में हिक पासे खां पैसा घटि करे ॿिए पासे पैसा वधाइण, हिक पासे खां पैसा वधाइण ऐं ॿिए पासे घटाइण, इहो हिकिड़ो थींदो आहे री अप्रोप्रिएशन बजटरी। उन में हिंदुस्तान जी जेका सूरत हाल आहे पाकिस्तान जे मुक़ाबले में घणो बहितर आहे। पाकिस्तान जो त बजट टोटली जेके चइजो आहे उहो IMF डोनर ऐं यूरो बॉन्ड, पांडा बॉन्ड, डोमेस्टिक पीबल्स, पाकिस्तान बिल्स, इन्हनि ते थो हले। हिकिड़ो सिधो सो ईअं चऊं त हिकिड़ो ओधर वठी करे ऐं असां पंहिंजे रेवेन्यू ऐं ख़र्चनि जे विच में जेको वॾो गैप आहे उहो वॾी मुश्किल सां पूरो पिया था कयूं।
उन ते IMF जो कुछ कंडीशंस आहिनि त क़ौमी मजमू पैदावार जे हिकिड़े ख़ासि परसेंटेज खां वधीक तव्हां जेको आहे सो वधीक पैसा न रेवेन्यू चार्ज एक्सपेंडिचर ते आणींदो, असांजी मजबूरी थी पैदा थिए। जॾहिं असांजी इहा ठीकु मजबूरी थी पैदा थिए त आख़िर पैसा किथां आणियूं? पेट्रोल जी क़ीमत $10 वधी वई, पैसा आणण लाइ पोइ असांखे पंहिंजा पब्लिक सेक्टर डेवलपमेंट प्रोग्राम उहे घटाइणा था पवनि। इहे पैसा असांखे जेको आहे आणण लाइ ॿियनि हंधां पैसनि जी कटौती थी कई वञे। किथे चऊं था ऑस्टेरिटी मेजर आहे, किथे चऊं था पेट्रोल हेतिरो इस्तेमालु कयो, किथे चऊं था 8-8, 16-16 गाॾियूं इस्तेमालु न कयो, जेके अञा बि थियनि वेठियूं। मां हिन बहस में नथो वञणु चाहियां त जी ऑस्टेरिटी मेजर्स अच्छा सर, से अॼु बि पाकिस्तान जवाहर मेमन काउंसिल साहब ब्रेक जो इहा टाइम ॻाल्हि थियण कई आहे। वञे पियो ऐं ज़ाहिर आहे ब्रेक खां पोइ वरी असां ॿिए मौज़ू ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। अवां आख़िर में अगरि कंक्लूडिंग रिमार्क्स ॾियणु चाहियो त ॾेई सघो था। आख़िर में अवां छा चवणु चाहींदो? ॾिसो, मां इहो चवंदुसि त पाकिस्तान खे पंहिंजे एक्सपेंडिचर साइड खे हिन वक़्तु सख़्तु कंट्रोल करण जी ज़रूरत आहे। पाकिस्तान खे पंहिंजे प्रोजेक्ट फाइनेंसिंग में हिकिड़ो ओवरसाइट ऐं एतिरो कंट्रोल रखिणो आहे त एहतिसाब जो अमल जेको लॻे थो त पाकिस्तान में हर वक़्तु जारी आहे। घटि में घटि उन्हनि जो नालो असांखे एहतिसाब खे एक्सक्लूड करिणो आहे। 100 रुपए मां असांखे 90 रुपया त ख़र्च करणु खपनि, न त जेको हिकिड़ो एस्टिमेट था लॻाइनि इकोनॉमिस्ट त प्रोजेक्ट्स जेके आहिनि से उन्हनि जी हिकिड़ी बद इंतिज़ामी, इनएफिशिएंसी, रोडनि जो किरणु, पुलनि जो किरणु, इहे सभु शयूं जेके आहिनि न इहे आहिनि प्रूडेंट एक्सपेंडिचर्स। त इते मुंहिंजो ख़्यालु आहे जेकॾहिं थोरो सरकार ऑस्टेरिटी मेजर्स पंहिंजे ख़र्चनि खे घटाए प्लस प्रोजेक्ट फाइनेंसिंग में जेको आहे सो 100 रुपए मां 90 रुपया त सरकार ख़र्च करे, मुंहिंजे ख़्याल में शायदि कुझु इहे हिकिड़ा 2-3 तरीक़ा आहिनि जिन सां असां इहो वधंदड़ पेट्रोलियम लेवीअ खे कुझु घटाए सघंदासीं त पेट्रोल जूं क़ीमतूं जेके आहिनि हिकिड़े आम शहरीअ खां वठी इंडस्ट्री खां वठी तव्हांजे हर हंधि जिते इन जो इस्तेमालु थिए थो, फ्रेट खां वठी करे इंटर कम्युनिकेशन खां वठी करे बिजलीअ जी पैदावार खां जी वधी करे हर हंधि जेको आहे सो इन खे कंहिं तरीक़े सां असांखे काबू में रखण जी कोशिशि करे खपे। जेकॾहिं जी पूरी तरीक़े सां न त काफ़ी हद ताईं। ठीक है थैंक यू सो मच एम ए जब्बार मेमन साहब प्रोग्राम में असांखे टाइम ॾियण जे लाइ। नाज़रीन, अवां एम ए जब्बार मेमन साहब जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। ज़ाहिर आहे स्टैटिक्स बेस ते उन्हनि पंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कई, ख़ासि तौर ते इकोनॉमी रिलेटेड जेके इशूज़ आहिनि ऐं उनखां अलावा जेको मिडल ईस्ट वारी सिचुएशन आहे ऐं उनखां पोइ जेको पाकिस्तान जी इकोनॉमी ते इम्पैक्ट पियो आहे उन हवाले सां उन्हनि पंहिंजो तजियो पाण ॾिनो। हींअर हिते वठंदासीं शॉर्ट ब्रेक। स्टे विथ अस। वेलकम बैक। नाज़रीन, हींअर पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंध हुकूमत पारां थर जे कोयले मां सस्ती बिजली पैदा करे के इलेक्ट्रिक हवाले करण ऐं उन सां गॾोगॾु सब्सिडी प्रोग्राम ते जेको आहे स्टडी करण जी पिणु हिदायत कई वई आहे। उनखां अलावा अॼु जेके के इलेक्ट्रिक जा CEO ऐं उन सां गॾोगॾु जेके चेयरमैन आहिनि उन्हनि जी मुलाक़ात थी आहे वॾे वज़ीर सां ऐं ख़ासि तौर ते वॾे वज़ीर पारां हिदायतूं कयूं वियूं आहिनि त जेका थर जे कोयले मां सस्ती बिजली पैदा थिए पई उहा के इलेक्ट्रिक हवाले कई वञे। ख़ासि तौर ते वॾे वज़ीर पारां इहो पिणु उते चयो वियो के इलेक्ट्रिक खे सख़्ती सां चयो वियो त जेकी लोड शेडिंग थिए पई कराची में उहा लोड शेडिंग ख़तमु कई वञे, छाकाणि त गर्मी शुरू थींदे ई जेका लोड शेडिंग आहे उन में इज़ाफ़ो थिए पियो। ऐं कल्ह बि पाण प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कईसीं लोड शेडिंग जे हवाले सां ऐं ज़ाहिर आहे अॼु जेको मीटअप थियो आहे के इलेक्ट्रिक वारनि जो CM साहब सां उन ते बि पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। ख़ासि तौर ते जेको लोड शेडिंग जो मामिलो आहे उन ते बि पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। उन सां गॾोगॾु जेको ख़ासि तौर ते बिजली जो जेके शॉर्टफॉल्स आहिनि बार बार जेके पेट्रोलियम वारा वज़ीर आहिनि या उनखां अलावा वफ़ाक़ी तवानाई जा वज़ीर आहिनि अवैस लगारी साहब बार बार बिजली जे हवाले सां हू ख़दशात जो इज़हार कंदा रहनि था, शॉर्टफॉल्स जे हवाले सां बि चवंदा रहनि था। उन सां गॾोगॾु जेके नेपरा पारां इज़ाफ़ी जेके टैक्स मढ़िया पिया वञनि उन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। हींअर पाण खे प्रोग्राम में जॉइन कयो आहे इम्तियाज़ अहमद शेख साहब, एक्स मिनिस्टर आहिनि एनर्जी जा ऐं उन सां गॾोगॾु हींअर MP आहिनि पीपल्स पार्टी जा। थैंक यू वेरी मच इम्तियाज़ शेख साहब फॉर जॉइनिंग माय शो।
थैंक यू तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां मूंखे दावत ॾिनी। इम्तियाज़ साहब, अवां इन सॼी सूरत हाल खे कीअं पे ॾिसो? अवां खे यादि हूंदो गुज़िरियल साल 2025 में सिंध हुकूमत हुजे या वफ़ाक़ी हुकूमत हुजे, उन्हनि पारां बार बार इहो चयो पियो वियो त थर जे कोयले मां एतिरी जेका बिजली पैदा करे सघिजे थी जो असां पाण उन ते अञा नथा कयूं, लेकिन उते जेके रिज़र्व्स आहिनि उहे मौजूदु आहिनि, उते स्टेमिना मौजूदु आहे। पर हींअर अचानक सां वफ़ाक़ी हुकूमत पारां बार बार इन ॻाल्हि जी तस्दीक कई पई वञे त जेके शॉर्टफॉल्स आहे बिजली जी उहा बि इंक्रीज़ थिए पई ऐं उन सां गॾोगॾु ख़ासि तौर ते कराची जहिड़े शहर में जेको सिंध जो कैपिटल आहे ऐं उते एॾी लोड शेडिंग थिए पई ऐं ॾींहों ॾींहुं उनमें इज़ाफ़ो थिए पियो। अवां इन सॼी सूरत हाल खे कीअं पिया ॾिसो? ॾिसो, हीउ हिकिड़ो क़ौमी मामिलो आहे पूरे मुल्क में। हिन जो आहे हिकिड़ो त ईरान सां अमेरिका जी जेका जंग आहे इसराइल सां, उन जे नतीजे में मतिलबु हीउ जेको शॉर्टेज थी आहे पेट्रोल जी, छो जो असांजे मुल्क में बदकिस्मती सां कोयलो जेको सिंध जो सिंध में मौजूदु आहे ऐं मतिलबु कई हज़ार मेगावाट बिजली ठही बि पई ऐं कई हज़ार ठही बि सघे थी, उनखे नज़रअंदाज़ कयो वियो, उनखे मतिलबु पोइते रखियो वियो ऐं मतिलबु मुख़्तलिफ़ हुकूमतनि उनखे अॻिते न आंदो। हिन जे करे हाणे पूरो दारोमदार आहे असांजो बिजली जो जेको पैदा करण जो उहो तेल ते आहे ऐं मतिलबु गैस ते आहे। कैप्टिव प्लांट्स ते ॻाल्हाइनि, जेके कैप्टिव पावर प्लांट्स ते ॻाल्हाइनि। ॿिन्ही जी शॉर्टेज थी वई आहे, पेट्रोल जी बि शॉर्टेज आहे, गैस जी बि शॉर्टेज आहे, पेट्रोल महांगो थी वियो आहे जंग जे करे। त हिन करे मतिलबु हिकिड़ो त रसद घटि आहे, पहुचण घटि आहे, शॉर्टेज आहे, ॿियो वरी महांगो बि थी वियो आहे। पर जेको हिन जे करे मतिलबु बिजली शॉर्टफॉल थी आहे ऐं मतिलबु जेका बिजली वाफ़िर मक़दार में मौजूदु हुई उहा हाणे नथी ठही सघे पई तेल न हुअण जे करे। इन जे करे महांगी बि आहे ऐं लोड शेडिंग बि हिननि वधाए छॾी आहे। पर जेको असांजो कोयलो जेको आहे जेको थर में थिए थो, जेको पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी हुकूमत जे दौर में इहो पैदा कयो वियो, कई मेगावाट कई हज़ार मेगावाट ते बिजली पैदा थिए पई। पर उहा सॼी बिजली जेका आहे उहा मटियारी ट्रांसमिशन लाइन जेका फैसलाबाद वञे थी, पंजाब वञे थी, उन थिए थी ऐं पावर सेंटर बि उते आहे। पूरी बिजली उतां गॾु थी करे पूरे मुल्क में डिस्ट्रीब्यूट थींदी आहे। त इहा बिजली जेका हिते पैदा थिए थी उहा हितां जे इलाइक़नि खे मिलणु खपे, पहिरीं तरजीह इहा हुअणु खपे जेका बचे पोइ खणी वञनि। पर इहो सिस्टम असांजो न आहे, इहो थी न सघंदो जो हिते थिए। मुंहिंजे सीएम साहब जी कोशिशि हमेशह रही हुई, अॻे बि ज़माने में बि जॾहिं मां वज़ीर हुउसि उन वक़्तु बि कई मीटिंगूं असां कयूं कराची इलेक्ट्रिक सां ऐं मुख़्तलिफ़ डिस्कोस जे पंहिंजो सरबराहनि सां ताकी लोड शेडिंग घटि थिए। लोड शेडिंग कराची में बि आहे पर पूरे सिंध में आहे ऐं सिंध जो कोई बि शहर जेको आहे उहो 8-10 कलाक बिजली खां मतिलबु बग़ैर रहे थो। ऐं हिन गर्मी में अञा गर्मी वधंदी, इहा त शुरूआत आहे, माण्हू सख़्तु तकलीफ़ में आहिनि। उन जे लाइ मतिलबु सीएम सिंध इहा कोशिशि करे रहियो आहे त मतिलबु इहा कंहिं बि तरीक़े सां शॉर्टफॉल घटि थिए ऐं बिजली जो जेको लोड शेडिंग दौरान उहो घटि थिए ऐं बिजली वधीक पैदा थिए। अॼु हुननि जी छा ॻाल्हि ॿोल थी आहे मूंखे हुनजी ख़बर न आहे, पर सीएम साहब इहा त इहा ई आहे त इहो कंहिं बि तरीक़े सां शॉर्टफॉल पूरो थिए ऐं माण्हुनि खे बिजली घटि मिले ऐं कोयले सां जेका बिजली आहे उहा सिंध खे मिले ताकी जेका पैदा थिए थी पई ताकी हितां जे माण्हुनि खे रिलीफ मिली सघे। सुठो क़दम आहे ऐं मां सम्झां थो त इहो हाणे बि फेडरल गवर्नमेंट खे मुख़्तलिफ़ इदारनि खे अहसासु थी वियो आहे त हीउ जेको पेट्रोल जो बिजली ठाहिण वारो सिलसिलो आहे उहो घटि में घटि थियणु खपे ऐं वधि में वधि जेके कोयले जा प्लांट्स आहिनि उहे लॻणु खपनि। पर एनवायरमेंटल वजूहात जी वजह सां को बि लोन या वधीक मदद इंटरनेशनली न मिली सघी ताकी उहो मतिलबु कोयले सां मतिलबु एनवायरमेंटल फ्रेंडली हुनखे नथा कोठनि पिया। हालांकि नई टेक्नोलॉजी अची वई आहे जंहिंजे तहत घटि में घटि इहो एनवायरमेंटल नुक़सानु थींदो, पर पोइ उहे ठही कोन सघिया छो जो हिकु ॾींहं में कारखाना कोन ठही सघंदा आहिनि बिजली पैदा करण वारा। त उन सिलसिले में हाणे मतिलबु चाइना हुजे, अमेरिका हुजे, ॿिया मुल्क हुजनि, खोड़ मुल्कनि वापसि कोयले सां छूट करे छॾियो आहे। असांखे बि खपे त वधीक इहे बिजली घर ठाहियूं ऐं मुंहिंजे ज़माने में सेपरा हिकिड़ो इदारो उहो ठाहियोसीं, उनखे बि खपे त इन ते कमु करे ऐं मुख़्तलिफ़ जेके इन्वेस्टर्स आहिनि उनखे आणे ताकी हिते कोयले सां बिजली पैदा करे सिंध जे माण्हुनि खे सस्ती बिजली ॾेई सघूं। अच्छा, इनके अलावा इम्तियाज़ साहब इहो बि ॿुधाइजो, कुझु टाइम पहिरियां सिंध असेंबली में हिकिड़ो इजलास थियो ऐं उन इजलास में अपोज़िशन जा मेंबर्स बि हुया, सिंध हुकूमत जा मेंबर्स बि हुया ऐं उनखे जेके चेयर कनि पिया उहे बि सिंध हुकूमत जा नुमाइंदगी कनि पिया ऐं उन बावजूदि उन्हनि जी जेका मेन उते पर्पज़ हुयो ऐं ख़ासि तौर ते सिंध असेंबली में जेको आवाज़ु उथारियो वियो, मोशन रेज़ कयो वियो त जेका कराची में लोड शेडिंग थिए थी उनखे घटायो वञे ऐं उन बावजूदि बि अञा ताईं इहो जेको इशू आहे उहो रिज़ोल्व न थी सघियो आहे। मुसलसल इजलास बि थींदा रहिया, डिबेट बि थींदी
रही, पार्लियामेंट में भी ये इजलास थींदा रहनि था, उन बावजूद भी लोड शेडिंग घटिजी नथी सघे। अवां सम्झो पिया के इलेक्ट्रिक हुजे, सेप्को हुजे, हेस्को हुजे, आख़िर उहे सिंध हुकूमत जी हुकुम खे छो नथा मञनि? छाकाणि त मुसलसल सिंध असेंबली में इहो आवाज़ रेज़ थिए थो ऐं सिंध असेंबली लेजिस्लेटिव इदारो आहे। जेकॾहिं लेजिस्लेटिव इदारे जी बि के इलेक्ट्रिक, सेप्को, हेस्को नथा मञनि त पोइ कंहिंजी मञींदा? ॾिसो, इहा मञण जी ॻाल्हि कान्हे का, ऐं न ई वरी का इहा, छो जो ही बिजली जो जेको सब्जेक्ट आहे उहो फेडरल गवर्नमेंट जो सब्जेक्ट आहे, सिंध गवर्नमेंट जो सब्जेक्ट न आहे। उहो इहे पोइ गवर्नमेंट जेका हुई जंहिंमें मां वज़ीर हुउसि, असां इहे सेपरा वग़ैरह ठाहे करे थोरी इंडिपेंडेंस त वठण जी कोशिशि कई आहे, पर बेसिकली बुनियादी तौर ते बिजली ठाहिण, बिजली डिस्ट्रीब्यूशन, इहो फेडरल गवर्नमेंट जो मतिलबु फंक्शन आहे ऐं उहो सिंध गवर्नमेंट वटि कान्हे को। असां हुनखे चई सघंदा आहियूं, असां हुनखे सम्झाए सघंदा आहियूं, असां हुनखे कोई डायरेक्ट अहकामात न ॾेई सघंदा आहियूं। इन जो हल इहो ई आहे त इहो CM जी या सिंध हुकूमत जी कोशिशि रही आहे, रहंदी आहे त कंहिं बि तरीक़े सां फेडरल गवर्नमेंट खे, मरकज़ी हुकूमत खे, पावर डिवीज़न खे इहो बावर कराइजे त हिते वॾो नुक़सान थो थिए, माण्हू वीचारा तकलीफ़ में आहिनि। गरम इलाइक़ा आहिनि हीअ असांजा सिंध जा, त हिते मतिलबु बिजली घटि में घटि लोड शेडिंग कई वञे, पर उन्हनि खे पाबंद कानूनी तरीक़े सां नथो कयो वञे, छो जो शइ उन्हनि जी आहे ऐं आइन में उन्हनि जो इहो फंक्शन आहे त उहो ई कंदा, मरकज़ी हुकूमत कंदी। हाणे असां करे सघूं था, मतिलबु हाणे असांजा इदारा कुझु आज़ादु थिया आहिनि, कुझु अहिड़ा कानून नवां असां ठाहिया आहिनि जंहिं तहत असां हिते पंहिंजी बिजली पैदा करे सघूं था। उन सिलसिले में सिंध हुकूमत खे कोशिशि करणु खपंदी, या इहा सेपरा ऐं जेका इहा डिस्कोज आहिनि, जेके सेप्को ऐं हेस्को, इनखे तव्हां प्राइवेटाइज़ कराए सिंध नेशनलाइज़, प्रोविंशलाइज़ करायो। मुंहिंजे ज़माने में इहा बि कोशिशि असां शुरू कईसीं ऐं हुन में असांजी इहो ई हुयो त हिनखे कंहिं तरीक़े सां प्रोविंशलाइज़ कयो वञे ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी क़यादत बि हिन ॻाल्हि ते राज़ी हुई ऐं असां हुन सिलसिले में काफ़ी कम बि कयोसीं, पर पोइ हुकूमत जो टेन्योर पूरो थी वियो ऐं हुन खां पोइ वधीक हिन ते ॻाल्हि न थी सघी आहे। या त सिंध गवर्नमेंट इहे इदारा खणे ऐं मतिलबु उन खां पोइ जंहिंजो फ्रेमवर्क पूरो घणो कमु थियल आहे हुन ते, इहे इदारा खणी करे पोइ हिते पंहिंजा बिजली जा सूबाई जेको सेपरा असां ठाहे वियो हुउसि मां पंहिंजे ज़माने में, हिते जॾहिं मां मिनिस्टर हुउसि, त उहा हाणे फंक्शनल थी वई आहे। हाणे मतिलबु हुनजो चेयरमैन ॿिया उनजा माण्हू मुक़ररु थी विया आहिनि, उहे पोइ हुनखे बिजली जी लोकल पैदावार वधाइनि ऐं फौरी तौर ते हिकु ॾींहं में इहो थी नथो सघे पियो त बिजली जी लोड शेडिंग ख़तमु करे छॾियूं, छो जो सिंध गवर्नमेंट चाहे बि या ॿी का बि गवर्नमेंट चाहे त बिजली जी लोड शेडिंग फौरी तौर ते 100% ख़तमु कई वञे, त उहा शइ मतिलबु थी नथी सघे पई। उन सिलसिले में तव्हांखे बिजली पैदा करणी पवंदी। बिजली पैदा करण लाइ तव्हांखे तेल खपे, तेल आहे कोन, तेल महांगो आहे, बिजली महांगी आहे ऐं जेसिताईं कोयले खां बिजली पैदा थिए या वरी सोलर जिते घणी शिफ्टिंग पंहिंजी कयूं या विंड एनर्जी ते कयूं, जेको सिंध वटि ॿई मौक़ा ॿई आहिनि, इहे ज़राए मौजूदु आहिनि कोयले खां अलावा, त उन में थोरो टाइम लॻंदो ऐं पर इहो हेस्को ऐं सेप्को खे सिंध गवर्नमेंट खे छा थी सघे फौरी तौर ते नुक़सानु लॻे, हुन में माण्हुनि जूं रहतूं आहिनि, माण्हुनि वटि बकाया जात आहिनि, माण्हुनि जे बिलनि जो मसइलो आहे, रिकवरी जो मसइलो आहे, तंहिंजे तहत इहे नुक़सान वारा इदारा आहिनि, त शायदि सिंध गवर्नमेंट खे सम्झनि त इहो नुक़सानु थींदो, पर अल्टीमेटली माण्हुनि जो इंट्रस्ट ॾिसणु खपे ऐं सिंध गवर्नमेंट हिनखे कामयाबी सां हलाए वेंदी ऐं हिननि खे मतिलबु ॿियनि इदारनि खे मतिलबु पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप में खणी हिननि खे ॾियणु खपे ऐं हुननि खां गॾु इहो हलाईंदा ऐं हिते लोकल बिजली जे सोर्सनि ते डिपेंड कंदा, तॾहिं वञी इहो मसइलो हल थींदो ऐं बिजली सस्ती बि थींदी, छो जो असां वटि कोयलो बि मौजूदु आहे, सोलर बि आहे ऐं विंड एनर्जी जा बि सोर्सिस मौजूदु आहिनि। अच्छा, इनमें इम्तियाज़ शेख साहब इहो बि ॿुधाइजो, ज़ाहिरा पीपुल्स पार्टी जी मदद सां ई वफ़ाक़ी हुकूमत क़ाइमु आहे ऐं वफ़ाक़ जे ख़ासि तौर ते नेशनल असेंबली में शाज़िया मरी साहिबा हुजे या पीपुल्स पार्टी जा ॿिया अॻवान जेके आहिनि पार्लियामेंटेरियंस, उहे उते मुसलसल आवाज़ उथारींदा रहनि था त जेकी ख़ासि तौर ते एक्सियन आहे या सेप्को वारा हुजनि या हेस्को वारा हुजनि या जेके बि इदारा आहिनि बिजली जा ऐं उन्हनि जा जेके अफ़सर्स आहिनि, ख़ासि तौर ते ब्यूरोक्रेसी आहे, उहा पीपुल्स पार्टी या पीपुल्स पार्टी जे कंहिं बि ख़ासि तौर ते एमएनएस जेके आहिनि उन्हनि खे जेको आहे उन्हनि जे कंहिं बि चवण जे मुताबिक़ नथा हलनि या उन्हनि जो को बि चयो नथा मञनि ऐं उन हवाले सां नेशनल असेंबली में बि इहो आवाज़ रेज़ थिए पियो। अवां सम्झो पिया त इन में करप्शन जो वॾो एलिमेंट आहे ऐं ख़ासि तौर ते जेके इहे बिजली खाते जा इदारा आहिनि उन्हनि में करप्शन थिए पई, जंहिंजे करे करप्शन जा जेके ही इदारा आहिनि बिजली जा उहे बहितर न थी सघिया आहिनि। ॾिसो, इहो करप्शन वारो चैप्टर तव्हां नओं हिकिड़ो डिस्कशन तव्हां खोलियो था। करप्शन त हिकिड़ो क़ौमी अलमियो आहे, पूरे हर महकमे में हुजे, मतिलबु मरकज़ी खाता हुजनि, सूबाई खाता हुजनि, ज़िलई खाता हुजनि, जेके जेके बि इदारा आहिनि पूरे मुल्क जा, उहे करप्शन जे भर चढ़ियल आहिनि।
उहे त हिकिड़ी पंहिंजी जाइ ते आहे, पर ही जेका मां तव्हांखे रीज़न ॾिना उहे इहे ई आहिनि। हुन में क़ौमी असेंबली जे मेंबरनि खे MPs खे जेको लोकल एनर्जी वज़ीर आहे उनजो कमु आहे त उनखे मतिलबु हलाए। ऐं CM साहब इन सिलसिले में मीटिंग बि कई आहे। कराची इलेक्ट्रिक बि असांजे अंडर में बेसिकली न आहे, उहा बि प्राइवेट इदारो आहे ऐं उहा इंटरनेशनल मतिलबु इन्वेस्टर्स आहिनि, उन्हनि जी मदद सां उहो उन्हनि ख़रीद कयो आहे, उहो हलाइनि था पिया। सूबाई इदारा बि अगरि सूबाई हुकूमत हेस्को सेप्को खे प्रोविंशलाइज़ कराईंदी, वठंदी कुझु पैसा ॾेई करे, ऐं उहो हिकिड़ो एग्रीमेंट तयारु पियो आहे, ठहियो पियो आहे, जेको मां पंहिंजे ज़माने में छॾे आयुसि, हुन खां पोइ ते कमु न थियो आहे। उहे अगरि पाण खे प्रोविंशलाइज़ कंदा त इन जो हल निकिरंदो, न त ईअं ई क़ौमी असेंबली में तकरीरूं थींदियूं, सूबाई असेंबली में तकरीरूं थींदियूं, थींदो कुझु बि कोन। छो तव्हांजे हथ में न आहे, उहो आइनी तौर ते फेडरल गवर्नमेंट जा इहे ॿई पावर आहिनि, उते ई हल थींदा। हिते मीटिंगूं असां कयूंसीं, पर हुनजो हल इहो आहे त असां तंहिंजे करे ई असां हिते सेपरा ठाहीसीं, जेका नेबरा जो नंबर बदिल आहे, सूबे में रेगुलेट कंदी, सूबाई रेगुलेटर आहे, उहो असां ठाहे विया आहियूं। ऐं उन खां अलावा हिते पंहिंजो तव्हांजी बिजली पंहिंजी पैदा बि थिए पई हिते, मतिलबु सोलर तव्हांजो मौजूदु आहे। विंड कॉरिडोर तव्हां वटि आहे, सिर्फ़ु पाकिस्तान में सिंध वटि सिर्फ़ु विंड कॉरिडोर आहे। ऐं प्लस कोयलो तव्हां वटि एतिरो आहे तव्हां ठाहे सघो था। तव्हांखे इन्वेस्टमेंट खपे, हुते इन्वेस्टमेंट हेवी आहे, वॾी आहे, पर हिते तव्हांखे उहो जॾहिं चाहींदो, ऐं उहो शुरू में सख़्ती इन करे थी जो इंटरनेशनल इन्वेस्टमेंट हुन ते बंदि थी वई कोयले ते, मतिलबु जेको एनवायरमेंटल इशूज़ जी वजह सां जेके नवां कानून दुनिया में ठहिया। पर हुन खां पोइ ॾिठो वियो जॾहिं बि शॉर्टेजिस थी वञे त चाइना हुजे या ॿिया मुल्क हुजनि, इवन अमरीका ऐं यूरोपियन मुल्कनि बि वापसि कोयले ते इहो बिजली पैदा करणु शुरू कई। असांखे उन ते कमु करणु खपे, उन ते ई तवजो ॾियणु खपे। सोलर गॾोगॾु हुजे, विंड गॾोगॾु हुजे, तव्हां ॾिसंदो त हिते मसइलो कुझु सालनि में हल थींदो फौरी तौर ते। भली तव्हां जेको बि चओ, छो हिकिड़ो त असांजे हथ में न आहे, सूबाई हुकूमतनि वटि बिजली जो तरसील न आहे। सिर्फ़ु सिंध वाहिद सूबो अथव जिते सेपरा जेका नेपरा जो नैमल बदिल आहे, उहो फॉल आहे, उहो हाणे शुरू थी वियो आहे उन ते कमु, उनजा माण्हू अपॉइंट थी विया आहिनि। इहा डिले ज़रूरु थी आहे, लेकिन उन ते कमु शुरू आहे। सिंध वाहिद उहो आहे, हिते बिजली पैदा करण जा मौक़ा बि हिते ई आहिनि। सिंध जेको आहे उहो बिजली जे एनर्जी जा मसइला हल करण जो हेडक्वार्टर सिंध ई आहे। सॼे मुल्क खे सिंध ॾिसणो पवंदो, तॾहिं वञी मसइलो हल थींदो। पर उनजे लाइ पॉलिसी ठाहिणी पवंदी, ऐं सिंध गवर्नमेंट हिन में अॻिते क़दम खणे, एनर्जी जे हवाले सां अॻिते क़दम खणे ऐं पाण बिजली पैदा करण जा मौक़ा ॾे। चाइना हुजे या ॿियनि मुल्कनि मां वरी इन्वेस्टमेंट वापसि वठी अचिजे, जेके हिते बिजली जा कारखाना आणनि ऐं प्लस हुन ते कमु शुरू थिए। ठीक है, वॾी महिरबानी। थैंक यू सो मच इम्तियाज़ अहमद शेख साहब, प्रोग्राम में असांखे टाइम ॾियण जे लाइ। नाज़रीन, मां ॻाल्हि ॿोल ॿुधी, पाण सां गॾु अॻोणा तवानाई खाते जा वज़ीर मौजूदु हुया ऐं उन्हनि अहम ॻाल्हि कई त सिंध जेको आहे उहो वसीलनि सां मालामाल आहे। उनमें विंड सोलर विंड पावर हुजे या उनखां अलावा कोयले जा ज़ख़ीरा हुजनि या प्लांट्स हुजनि, तमामु घणा आहिनि ऐं उन्हनि मां तमामु घणी बिजली पैदा थी सघे थी। पर उनजे लाइ वॾो अहम सवाल इहो पैदा थिए थो त ऐं थिए बि पई, ज़ाहिर आहे थर जे कोयले मां ऐं ॿियनि इलाइक़नि मां जेका आहे उहा बिजली पैदा थिए पई, पर ख़ासि तौर ते जेके ही बिजली खाते जा इदारा आहिनि, जेके नेपरा हुजे या उनखां अलावा जेके हेस्को हुजे, इहे जेके आहिनि त इहे वफ़ाक़ जो सब्जेक्ट आहे। ऐं ज़ाहिर आहे वफ़ाक़ जे सब्जेक्ट हुजण करे सिंध हुकूमत उन हवाले सां पंहिंजो रोल न पई प्ले करे सघे। पर उन बावजूद भी सिंध हुकूमत जेका आहे कोशिशि करे पई ऐं इंगेज करे पई त कहिड़े न कहिड़े तरीक़े सां जेके ही इदारा आहिनि या त इहे प्रायोरिटाइज़ कया वञनि या वरी सिंध जे हवाले कया वञनि। पर उनखां अलावा ज़ाहिर आहे इम्तियाज़ अहमद शेख साहब अहम ॻाल्हि इहा बि कई, छाकाणि हू मिनिस्टर रहिया इन खाते जा, त उन्हनि चयो त सिंध में जेके वसीला आहिनि बिजली जे लाइ उहे तमामु घणा आहिनि ऐं मालामाल आहिनि, ऐं जेकॾहिं बिजली ठाहिणी आहे त उहे सिंध में एतिरा वसीला आहिनि उन्हनि जा त सॼो जेको मुल्क आहे उहो सिंध ते रिलाए करे ऐं करे सघे थो। ऐं सभु जेके सूबा आहिनि उहे सिंध मां ई बिजली ख़रीद करे सघनि था, वठी सघनि था। ऐं उनखां अलावा ख़ासि तौर ते जेके मुख़्तलिफ़ जेके मुल्क आहिनि चीन समेत, उहे पिणु हिते अची करे एनर्जी जा प्लांट हणी सघनि था ऐं उन मां तमामु घणी बिजली पैदा थी सघे थी। अॼु जे प्रोग्राम में एतिरो ई, मूंखे इजाज़त ॾींदा, अल्लाह निगहबान।